मुमिनी अल मौत। सदक रसूलुल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। क़ाल अल्लाहु सुब्हानहु व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या खातमुल अंबिया वल मुरसलीन। अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन व अला आलिका व अस्हाबिका अजमईन। आबे मिसल महबूब हक खल्की खुदा जैले खलक खादिम संदन जिन्नो मलक बलगल उला बिकमालिही। नूरे गुजन जोगी निशान आयात रोशन त्यो जहान। चमक्या ज़मीनो आसमान कशफत दुजा बिजमालिही। अनूर आका दर असल नूरी संदम सारो नस्ल। सीरत आई सूरत बेमिसल हसनत जमीओ के सालिही। सैदरी सोन जो गुलाम हुआ पढ़ा दो सलातो सलाम हुआ। ही विर्द सुबह शाम हुआ सल्लो अलैहि व आलिही। सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका अजमईन। नाज़रीन व सामीन किराम, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी हम्दो सना उदूर नबी मुकर्रम शफ़ी उम्मम रहमत दो आलम जनाब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकत ते हदिया दुरूद शरीफ पेश करण का बाद मुझा नहायत वाजिबुल एहतराम मज़ीद दोस्तों भाइयों अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। नाज़रीन व सामीन किराम, अल्लाह रब्बुल इज़्ज़त कुरान मजीद फुरक़ान हमीद में इरशाद फरमायो कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत। हर नफ्स के, हर जान के, हर साह वारी शय के मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। हज़रात ज़ी वक़ार मौत एक अटल फ़ैसिलो आहे ऐं उन मौत के कोई भी जेका सो मुअख़र या उन मौत के पोते कोन थो करे सघे। मौत एक अहिड़ी हक़ीक़त आहे जो दुनिया ऐं साइंस केॾी न तरक़ी करे वई जो दुनिया ऐं साइंसदाननि वटि ऐं इन जदीद दौर में
हर शइ जो इलाज ज़रूर बेज़रूर आहे, पर मौत जो इलाज कुझु बि न आहे। कि मौत हिकु अटल फ़ैसिलो आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद में इरशाद फ़रमायो, कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, हर नफ्स के, हर साह वारी शइ के मौत जो ज़ाइक़ो ज़रूरु चखणो आहे। जंहिंमें बि रब सुब्हानहु व तआला साह विधी आहे, पोइ चाहे इंसान हुजे या ॿी का मख़लूक हुजे, जानवर हुजे या पखियूं हूंदिन, परिंदा हुजनि, बहर सूरत जंहिंमें बि साह मौजूदु आहे, सो हुन साह वारी शइ ते कंहिं न कंहिं ॾींहुं मौत ज़रूरु अचिणो आहे। हज़रत ज़ी वक़ार के हुज़ूर नबी मुकर्रम शफ़ी उम्मम रहमत दो आलम जनाब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायाऊं कि ला यतमन्ना अहदुकुमुल मौत, कि अल्लाह सुब्हानहु व तआला जा बानो मूं मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा ग़ुलाम ऐं मूं मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा परवानो ऐं आशिक़ हो, ताम जा कोई बि मौत जी तमन्ना ऐं आरज़ू न करे। छो? इन जे करे कि अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि जेकॾहिं ताम जा जेको बि शख़्स आहे, या तो उहो नेकोकार हूंदो या बदकार हूंदो, तो अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो नेकोकार मौत जी तमन्ना ऐं आरज़ू ऐं ख़्वाहिश इन जे करे न करे कि थी सघे थो कि उन जी ज़िंदगीअ में अञा वधीक नेकियूं करे, ज़िंदगी में अञा वधीक पंहिंजी नेकियुनि खे वधाए, तो इन जे करे नेकोकार मौत जी तमन्ना न करे। ऐं जेकॾहिं बदकार आहे, बुरो शख़्स आहे, उहो बि मौत जी तमन्ना ऐं आरज़ू ऐं ख़्वाहिश न करे, इन जे करे कि थी सघे थो रब सुब्हानहु व तआला उनखे तौबा जी तौफ़ीक़ बख़्शे। अल्लाह सुब्हानहु व तआला उनखे तौबा जी तौफ़ीक़ बख़्शे ऐं अॻिते हली करे उहो तौबा पंहिंजे गुनाहनि खां तौबा करे, तो इन जे करे नेकोकार बि मौत जी तमन्ना ऐं आरज़ू न करे ऐं बुरो शख़्स बदकार बि मौत जी तमन्ना ऐं आरज़ू न करे। नाज़रीन सामीन किराम, हुज़ूर नबी मुकर्रम शफ़ी उम्मम रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि इन हदीस जे तहत फरमायाऊं कि बहर सूरत मोमिन आहे, पोइ मोमिन तोड़े जो बदकार आहे या मोमिन के नेकोकार आहे, मोमिन बदकार हुजे या नेकोकार हुजे, उन जी ज़िंदगी बहर सूरत सुठी ज़िंदगी आहे। छो त अमाल ज़िंदगी में थींदा आहिनि, पोइ थी सघे थो बदकार आहे तो अॻिते हली करे तौबा जी तौफ़ीक़ रब उनखे अता करे। ऐं नबी मुकर्रम शफ़ी उम्मम रहमत दो आलम जनाब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿी हदीस में फरमायो, अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि तव्हां मञा कोई बि शख़्स मौत जी तमन्ना ऐं आरज़ू न करे। छो? इन जे करे कि अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि जॾहिं इंसान मरी वेंदो आहे तो उन जूं सभु उम्मीदूं ख़तमु थी वेंदियूं आहिनि। इंसान जे मौत सां उन जूं उम्मीदूं ख़तमु थी वेंदियूं आहिनि ऐं मोमिन जी ज़िंदगी ऐं मोमिन जी जेका उमिरि आहे उहा भलाई ई भलाई आहे। मोमिन पंहिंजी ज़िंदगी में भलाई ऐं नेकियुनि खे वधाईंदो आहे। इन जे करे के उलमाए किराम फरमाइनि था कि मोमिन जॾहिं मरंदो आहे तो उन जे अमालनि जो सिलसिलो अमलनि जो सिलसिलो ख़तमु थी वेंदो आहे। पोइ कुझु अल्लाह जा नेक बाना उहे हूंदा आहिनि जेके क़बरुनि में बि वञी करे नमाज़ पढ़ंदा आहिनि, क़बर में बि नमाज़ पढ़ंदा आहिनि ऐं क़बर में बि क़ुरान पाक जी तिलावत कंदा आहिनि, पर क़बर में नमाज़ पढ़णु, क़बरुनि में क़ुरान पाक जी तिलावत करण सां उन्हनि खे उन अमलनि जो सवाबु न मिलंदो आहे। छो त अमाल जो दारो मदार ऐं अमलनि जे जज़ाए बदिले जो दारो मदार ज़िंदगी में आहे। ज़िंदगी ख़तमु थी वई त पोइ फलिहाज़ा अमलनि जो सिलसिलो मुकमल ख़तमु थी वियो। इन जे करे
कि हाँ उहे अल्लाह जा नेक बाना सालिहीन बाना जेके क़ब्रनि में बि रब सुब्हानहू व तआला जी बीह करे इबादत कंदा आहिनि, नमाज़ पढ़ंदा आहिनि या क़ुर पाक जी तिलावत कंदा आहिनि। उन नमाज़ पढ़ण सां क़ुर पाक पढ़ण सां उन्हनि खे अञा लज़त मिलंदो आहे, ऐं उन्हनि खे जेका सो आहे हिकु तरह जी ख़ुशी महसूसु थींदी आहे, जंहिंजे करे उहो क़ब्र में बि बीह करे रब सुब्हानहू व तआला जी इबादत में मसरूफ़ रहंदा आहिनि। नाज़रीन व सामिन किराम के इन जे करे जेकॾहिं कोई शख़्स ज़िंदगी में कोई नेक अमल करे ऐं उन नेक अमल जो सवाबु मुर्दनि खे बख़्शे ऐं उन्हनि खे ईसाले सवाबु करे, तो उन्हनि जे ईसाले सवाबु उन्हनि जे ज़िंदगी जे आमाल ते जेकॾहिं ज़िंदगी जो कोई अमल कोई तोड़े जो उनजो पुटु हुजे या ॿियो को हुजे, उहो ज़िंदगी जे उन जे लाइ ख़त्मो पढ़ाइनि, फातिहा पढ़ाइनि या ॿियो को नफ़िली अमलनि जो सवाबु जेकॾहिं कोई शख़्स उन जे पंहिंजे वालिदैन या पंहिंजे क़रीबी रिश्तेदार जे मरण खां बाद में उन खे ईसाले सवाबु करे थो, त उन जो सवाबु उन खे ज़रूरु उन खे रूह खे वञी करे पहुचंदो आहे। बार सूरत हुज़ूर नबी मुकरम शफ़ी उमम रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि यार हिन ॿिन्ही हदीसनि मां मालूम थियो कि अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तव्हां मञा कोई बि शख़्स मौत जी तमन्ना या आरज़ू ऐं ख़्वाहिश न करे, बल्कि जेकॾहिं मौत रब खां घुरणो आहे त उन जो बि तरीक़ेकार अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि ला यतमन्नयन्ना अहदुकुमुल मौत मिन दुर्रिन असाबहु फ़इन कान ला बुद्द फ़ाइलन फलयकुल अल्लाहुम्मा अहयिनी मा कानतिल हयातु खैरन व तवफ़्फ़नी मा कानतिल वफ़ातु खैरन लहा औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुज़ूर नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जेकॾहिं तव्हां मञा कोई बि शख़्स मौत जी तमन्ना ऐं आरज़ू ऐं ख़्वाहिश न करे ऐं जेकॾहिं तव्हां रब सुब्हानहू व तआला खां मौत घुरणो बि आहे तो हिन अंदाज़ में घुरो। अच्छा, इन खां पहिरियों कि उलमाए किराम फरमाइनि था कि बीमारी ऐं दुनिया जे मुसीबतुनि ॾुखनि ऐं आफ़तुनि खां जेकॾहिं घबराए करे इंसान मौत जी तमन्ना करे तो उन जी इजाज़त बिल्कुलु न आहे कि दुनिया जे मुसीबतुनि ॾुखनि ऐं दर्दनि ऐं आफ़तुनि खां घबराहट जे वजह सां जेकॾहिं कोई शख़्स घबराए करे दुनिया जे मुसीबतुनि ऐं ॾुखनि तकलीफ़नि ऐं बीमारियुनि खां, त अहिड़े शख़्स खे मौत जी तमन्ना उन वक़्तु जाइज़ न आहे। हा, जेकॾहिं कोई शख़्स मौत जी तमन्ना ऐं मौत घुरणु चाहे रब खां तो हिन अंदाज़ में घुरे कि दुआ घुरे कि ऐं रब्बुल आलमीन जेकॾहिं मुंहिंजे लाइ ज़िंदगी बहितरु आहे त मूंखे ज़िंदगी अता फरमा, जेकॾहिं मुंहिंजे लाइ ज़िंदगी बहितरु आहे त मूंखे ज़िंदा रख, ऐं रब्बुल आलमीन या रब्बुल आलमीन जेकॾहिं मुंहिंजे लाइ मौत बहितरु आहे त पोइ मूंखे मौत अता फरमा। कि तो अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि उहा मौत जी तमन्ना ऐं आरज़ू तव्हांजे लाइ करणु दुनिया जी मुसीबतुनि ॾुखनि दर्दनि खां घबराए करे तव्हां मौत जी तमन्ना करणु तव्हांजे लाइ जाइज़ न आहे। हाँ, इन तरह सां मौत जी तमन्ना ऐं बल्कि मौत रब खां घुरणु जाइज़ आहे कि रब्बुल आलमीन जेकॾहिं मुंहिंजे लाइ ज़िंदगी बहितरु आहे त मूंखे ज़िंदा रख, ऐं जेकॾहिं मुंहिंजे लाइ मौत ऐं मरणु बहितरु आहे त पोइ मूंखे मौत अता फरमा। नाज़रीन व सामिन किराम, हज़रत इन जे करे कि जनाब उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हो उलमाए किराम फरमाइनि था कि अच्छा कि इन खां वधीक जेकॾहिं मां ॻाल्हि कयां तो जेकॾहिं इंसान खे घुरिजे त शहादत जो मौत रब सुब्हानहू व तआला खां घुरे, कि जीअं हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हो कि रब सुब्हानहू व तआला जे बारगाह में दुआ अर्ज़ु कयो, या रब्बल आलमीन मूंखे मदीने पाक में मौत नसीब अता फरमा,
चुनांचे जॾहिं हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु रब सुब्हानहु व तआला का इहा दुआ घुरी कि ए रब्बुल आलमीन मूंखे पंहिंजे हबीब मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे पाक शहर में शहादत नसीब फरमा। तो हज़रत हफ्सा रज़ी अल्लाह ताला अन्हा अर्ज़ु कयो इहो कीअं थी सघे थो। तो हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो इंशाअल्लाह ईअं ई थींदो। तो हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जंहिंजी दुआ खे हज़रत उमर फ़ारूक जहिड़ी हस्ती रब खां दुआ घुरे ऐं रब उन्हनि जी दुआ खे रद्द करे ईअं थी नथो सघे। तो हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जंहिंजी दुआ खे रब सुब्हानहु व तआला क़बूल फरमायो कि मस्जिद नबवी में ऐं मस्जिद नबवी जे मिहराबुन नबी में रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे मदीने पाक ऐं मस्जिद नबवी जे मिहराब ऐं नमाज जी हालत में मुसल्ले मुस्तफ़ा ते हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु खे हिकु काफ़िर मजूसी अबू लुअलुअ अची करे हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु ते अची करे वार कयो। तो बार सूरत हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु अल्लाह सुब्हानहु व तआला का शहादत जी मौत घुरी रब सुब्हानहु व तआला उन्हनि खे शहादत जी मौत अता फरमाए। सो बि हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु रब सुब्हानहु हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक शहर में शहादत जी मौत घुरी। पर रब सुब्हानहु व तआला अञा वधीक नवाज़े छॾियाऊं कि जो मस्जिद नबवी में ऐं मस्जिद नबवी जे वरी मिहराब में वरी मुसल्ले मुस्तफ़ा ते वरी नमाज जी हालत में रब सुब्हानहु व तआला उन्हनि खे शहादत जो मौत अता फरमायो। समझ में ॻाल्हि नथी अचे। हज़रत उमर फ़ारूक त सिर्फ़ु मदीने पाक में शहादत जी मौत घुरी पर रब सुब्हानहु व तआला उन्हनि जी दुआ खे एतिरो त क़बूल फरमायो तो मदीने में त शहादत अता कयाऊं पर मस्जिद नबवी में शहादत अता फरमायाऊं, वरी मस्जिद नबवी जे मिहराब में शहादत अता फरमायाऊं, वरी नमाज जी हालत में रब सुब्हानहु व तआला जनाब उमर फ़ारूक खे शहादत जो मौत अता फरमायो। नाज़रीन सामिन किराम, हज़रत उबादा बिन सामित रज़ी अल्लाह ताला अन्हु का मरवी आहे। वो फरमाइनि था कि अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि जेको शख़्स रब सुब्हानहु व तआला सां मुलाक़ात जो जेका मुलाक़ात जो उनखे ख़्वाहिश आहे, रब सुब्हानहु व तआला सां उहो मिलणु चाहे थो तो अल्लाह सुब्हानहु व तआला बि पंहिंजे उन कामिल बाने जे मुलाक़ात जो ख़्वाहिश रखंदो आहे। जेको शख़्स अल्लाह सुब्हानहु व तआला सां मुलाक़ात जो ख़्वाहिश रखे थो रब सुब्हानहु व तआला पंहिंजे उन बाने जे मुलाक़ात खे बि पसंदि फरमाईंदो आहे। ऐं अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो वमन करे लिका अल्लाह करे अल्लाह लिकाअहू औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जेको शख़्स अल्लाह सुब्हानहु व तआला जे मुलाक़ात खे नापसंद कंदो आहे तो रब सुब्हानहु व तआला बि उन जी मुलाक़ात खे नापसंद कंदो आहे, अल्लाह बि उन सां मिलणु नापसंद फरमाईंदो आहे। तो हज़रत सय्यदा तय्यबा उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा या बाद अज़वाज मुतहरात मंझां जंहिं बि अर्ज़ु कयो कि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्ना लनकरहुल मौत कि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां त मौत खां असां घबराईंदा आहियूं तो असां मौत खे कीअं चाहींदासीं। तो हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि वलाकिन्नल मुमिना इज़ा हज़रहुल मौत बुश्शिर बिरिदवानिल्लाहि व करामतिही फलैसा शैउन अहब्ब इलैहि मिम्मा अमामहु फ़अहब्ब लिक़ा अल्लाहि व अहब्बल्लाहु लिक़ाअहू औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हज़रत सय्यदा तय्यबा उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह असां त मौत खां घबराईंदा आहियूं, असीं त घबराईंदियूं आहियूं। तो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि इन जो मतिलबु इहो न आहे कि तव्हां मौत जी तमन्ना या मौत घुरो, बल्कि मक़सदु इहो आहे
कि जॾहिं मोमिन खे मौत ईंदो आहे, कि जॾहिं मोमिन जे मरण जो वक़्तु ईंदो आहे त उन वक़्तु अल्लाह सुब्हानहू व तआला जी रज़ा ऐं रब सुब्हानहू व तआला जे एहतराम ऐं अल्लाह सुब्हानहू व तआला जी इज़त जी उनखे करामत ऐं बिशारत ऐं ख़ुशख़बरी ॾिनी वेंदी आहे। रब सुब्हानहू व तआला सां मिलण जो, अल्लाह सुब्हानहू व तआला जे तरफ़ां इज़त जे मिलण जो उन मोमिन खे ख़ुशख़बरी ॾिनी वेंदी आहे। तो जॾहिं उहा रब सुब्हानहू व तआला जे मिलण जो ऐं रब जे तरफ़ां उन मिलियल इज़तुनि जो ख़ुशख़बरी मोमिन खे मिलंदो आहे त उन वक़्तु मोमिन बि रब सुब्हानहू व तआला सां मिलणु चाहींदो आहे। ऐं जॾहिं के मोमिन रब सुब्हानहू व तआला सां मिलणु चाहींदो आहे त उन वक़्तु उहो अल्लाह सां मिलणु चाहींदो आहे त रब सुब्हानहू व तआला बि उन जी मुलाक़ात खे पसंदि फरमाईंदो आहे। हुज़ूर नबी मुकर्रम शफ़ी उम्मम रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, ऐं जॾहिं काफ़िर जे मौत जो टाइम ईंदो आहे, उन जी मौत जे वक़्तु ईंदो आहे त उन वक़्तु रब सुब्हानहू व तआला जी अज़ाब ऐं सज़ा जी उनखे ख़बर ॾिनी वेंदी आहे त उन वक़्तु उहो हिन जहान मां दुनिया मां वञण खे नापसंदि कंदो आहे। त जॾहिं उन जे रब जी अज़ाब पकड़ ऐं ग़ज़ब ऐं कावड़ जी ऐं उनखे ख़बर पवंदी आहे, उनखे मालूमात ॾिनी वेंदी आहे उन काफ़िर खे, तो काफ़िर उन अॻिले जहान ॾांहुं मौत खे नापसंदि कंदो आहे, तो रब बि उन सां मिलणु ऐं उन जी मौत खे नापसंदि कंदो आहे। इन फरमान जो मतिलबु इहो आहे तो नाज़रीन सामीन किराम कि ॿार सूरत कि जीअं हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको अल्लाह सुब्हानहू व तआला सां मिलणु रब जी मुलाक़ात खे पसंदि कंदो आहे तो अल्लाह बि उन जी मुलाक़ात खे पसंदि कंदो आहे। मुलाक़ात मां मुराद ऐं रब जी मुलाक़ात जो ज़रियो ई जेका सो मौत आहे। तो इन जे करे कि हज़रत अबू क़तादा रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकु ॿिए हदीस में फरमायो कि रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे वट खां यानी नज़दीक खां ऐं वेझाइप खां अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे नज़दीक खां हिकु जनाज़ो गुज़रियो। तो इन में असां ऐं तव्हां सभिनी जे लाइ हिकु सबक़ बि आहे कि इंसान खे पंहिंजी ज़िंदगी में जेका सो आहे उहो पंहिंजे पाड़ेसरनि सां, पंहिंजे घर वारनि सां ऐं जिथे रहंदो आहे उन्हनि सां ऐं पंहिंजे ओड़े वारे पाड़े वारनि सां ऐं उन खां अलावा पंहिंजे क़रीब रिश्तेदारनि सां या दुनिया वारनि सां कीअं हलंदो आहे, उन जी रविश कीअं हूंदी आहे। तो हिन हदीस रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में असां सभिनी जे लाइ सबक़ आहे कि असांखे पंहिंजी ज़िंदगी जेका सो कीअं गुज़ारणु घुरिजे। तो ॿार सूरत हदीस ॿुधी करे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि हिकु जनाज़ो अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे वटां गुज़रियो। तो अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मुस्तरीहुन औ मुस्तराहुम मिन्हु। ॿ लफ़्ज़ फरमाया अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि या उन खां राहत हासिल कई वई या हिन पाण मैत बिल्कुलु राहत ऐं सुकून में वञी करे जेका सो राहत ऐं सुकून खे वञी करे पातो, या हिन शख़्स खां ॿियनि शख़्सनि राहत हासिल कई या ही मैत पाण जेका सो दुनिया छॾे करे वञी करे सुकून ऐं राहत खे वञी करे मिलियो। अॻिते ख़ुदि अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन हदीस मुबारक जी वज़ाहत फरमाई। रसूल करीम जेका सो उन वक़्त जे मौजूद सहाबा किराम अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, राहत पाइण वारा ऐं उन खां जेका सो छुटकारो पाइण वारा छुटण वारनि मां मक़सदु छा आहे ऐं मतिलबु छा आहे तव्हांजे इन जे फरमान मुबारक जो। तो अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि बानो मोमिन दुनिया जे तकलीफ़ ऐं दुनिया जी अज़ियतुनि खां छुटकारो पाए करे रब सुब्हानो जॾहिं उनखे मौत ईंदी आहे तो बंदे मोमिन बानो मौत जे वक़्तु अल्लाह सुब्हान दुनिया जूं जेकी बि तकलीफ़ूं हूंदियूं आहिनि, दुनिया जूं अज़ियतूं हूंदियूं आहिनि, तकालीफ़ अज़ियतूं ॾुख मुसीबतूं, जॾहिं मोमिन खे मौत ईंदो आहे
त मोमिन जे मरण सां मोमिन दुनिया जे तकलीफ़ दुखनि ऐं मुसीबतुनि खां उनखे छुटकारो मिली वेंदो आहे। मोमिन दुनिया जे तकलीफ़ुनि मुसीबतुनि ऐं ॾुखनि खां छुटकारो पाए वेंदो आहे। ऐं अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो कि बदकार इंसान वल अब्दुल फाजिरो वल अब्दुल काफिर जो लफ़्ज़ न आहिनि, तो वल अब्दुल फाजिरो इन जो माना लुग़वी माना थींदो कि बदकार इंसान। इन में आम आहे तो बदकार इंसान चाहे काफ़िर हुजे, बदकार इंसान चाहे मोमिन हुजे, मोमिन सॾाईंदड़ हुजे, मुस्लमान सॾाईंदड़ हुजे, इन में आम आहे वल अब्दुल फाजिरो। अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि वल अब्दुल फाजिरो बदकार इंसान यस्तरियो मिनहुल इबादो वल बिलादो वशजरो वद्दवाबो औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि बदकार इंसान जॾहिं मरंदो आहे तो उहो बदकार इंसान घणनि खे तकलीफ़ूं ॾिनियूं हूंदियूं, घणनि माण्हुनि खे इज़ाउ ॾिनो हूंदो, घणनि खे जेका घणनि जा घर हुन ड्राया हूंदा, घणनि जूं हुन ॾुख हुन जेका सो आराम ऐं सुकून हुन एसी ताईं अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि बदकार इंसान जॾहिं मरंदो आहे तो उन जे मरण सां अल्लाह जे बानहनि खे ऐं कई शहरनि ऐं मुल्कनि खे ऐं वणनि खे ऐं जानवर बि उन खां सुकून वठंदा आहिनि ऐं उन जे मरण सां ई उन्हनि खे रब सुभानो व तआला सुकून में विझी छॾींदो आहे। बदकार इंसान जो मरण ई माण्हुनि जे लाइ ऐं कई शहरनि जे लाइ, मुल्कनि जे लाइ, वणनि जे लाइ, जानवरनि जे लाइ सुकून जो ऐं राहत जो सबबु बणिबो आहे। तो इन मां असांखे सबक़ु हासिलु करणु घुरिजे कि असां पंहिंजी ज़िंदगी खे कीअं जेका सो आहे गुज़ारणु घुरिजे। आया कि असां पंहिंजी ज़िंदगी में असां कंहिं असांजी ज़िंदगी में कंहिंखे तकलीफ़ त न मिली रही आहे या असां पंहिंजी ज़िंदगीअ में उहे माण्हू जंहिं माण्हुनि के हिन असांजी दुनिया में रही करे, दुनिया फ़ानी आहे, कहिड़ी शइ इंसानु खणी वेंदो। तो ॿार सूरत के उलमा किराम फरमाइनि था कि जेको शख़्स धाड़ा हणंदो आहे या माण्हुनि जो लुट फुर कंदो आहे, माण्हुनि जो पैसा फुरंदो आहे, उन जा घर उजाड़ींदो आहे, त उनखे इहो जेका सो आहे करणु सम्झाइणु घुरिजे कि तोखे रब सुभानो व तआला जे बारगाह में ज़रूरु हलणो आहे, अल्लाह जे बारगाह में तोखे ज़रूरु हलणो आहे। ही दुनिया ही दौलत जेको तूं परायो गॾु कयो आहे जो तोसां गॾु न हलंदो बल्कि अमाल इहे तोसां गॾु हलंदा। तो बार सूरत हदीस मुबारक में अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि अल्लाह जो नेक बानो मोमिन बानो उनखे दुनिया में तकलीफ़ूं पहुचंदियूं आहिनि, मुसीबतूं पहुचंदियूं आहिनि, जॾहिं मरंदो आहे तो दुनिया जे तकलीफ़ुनि ऐं मुसीबतुनि खां उनखे सुकून में अची वेंदो आहे। ऐं बदकार इंसान जंहिं माण्हुनि जे, जानवरनि जे, कई शहरनि जे आराम खे ऐं सुकून खे बर्बादु करे छॾियो, जॾहिं उहो मरंदो आहे तो अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि माण्हुनि जी ज़िंदगी ऐं उन खां अलावा कई शहरनि जी आबादी ऐं कई जानवर ऐं कई वण उन जे मरण सां ई सुकून में अची वेंदा आहिनि। बार सूरत के अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻिले हदीस में हिकु मुख़्तसर हिकु ॿ हदीस बयानु करे मां टाइम मुख़्तसर पंहिंजी जॻह वठंदुसि। अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि दुनिया में तव्हांखे ईअं रहणु घुरिजे गोया कि तव्हां हिकु मुसाफ़िर या हिकु जेका सो आहे रस्ते में मुसाफ़िर रस्तो तय करण वारा आहियो। ऐं जॾहिं मुसाफ़िर ऐं अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु हज़रत इब्न उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो कि इदा अमसईत फला तंतज़िर सबा, कि हज़रत इब्न उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था कि जॾहिं मुसाफ़िर खे शाम थींदो आहे त उहो सुबुह जो इंतिज़ारु, जॾहिं तव्हांखे शाम थिए त उन वक़्तु तव्हांखे सुबुह जो इंतिज़ारु न करणु घुरिजे। ऐं जॾहिं तव्हां सुबुह खे पाए वरितो त शाम जो इंतिज़ारु तव्हांखे न करणु घुरिजे। ऐं जॾहिं तंदुरुस्त आहियो त तंदुरुस्ती पंहिंजी तंदुरुस्ती खे गनीमत सम्झो
ऐं बीमारी जो इंतज़ारु न कयो। ऐं जॾहिं रब सुब्हानो व तआला तव्हांखे ज़िंदगी अता कयो आहे त उन ज़िंदगीअ खे मौत खां पहिरियों पंहिंजे लाइ गनीमत सम्झी करे आख़िरत जे लाइ तयारी कयो। अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अक्सिरू ज़िक्रहा के अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि मौत खे घणो यादि कंदा कयो, मौत जो कसरत सां यादि कयो। जॾहिं मौत खे यादि कंदव तो मौत जो यादि करण ई दुनियावी लज़तुनि खे ख़तमु करण वारी शइ आहे। जॾहिं हमेशह तव्हांखे मौत यादि हूंदो त तव्हां मौत जी तयारी बि कंदो त दुनिया जूं जेकी बि लज़तूं आहिनि उन्हनि खे जेका सो आहे तव्हां बिल्कुलु छॾे ॾींदो। ऐं के रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि मौत ॿिनि क़िस्मनि जी आहे। जीअं अॻिले हदीस मुबारक में बि मां तव्हांजे लाइ उहो अर्ज़ु करे चुको आहियां कि रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि तोहफ़तुल मोमिन अल मौतो कि मोमिन जे लाइ मौत रब सुब्हानो व तआला जे तरफ़ां हिकु तोहफ़ो आहे। अल्लाह जे नेक बाने जे लाइ, रब सुब्हानो व तआला जे सालेह बाने जे लाइ मौत उन जे लाइ का अज़ाब या सज़ा न, बल्कि रब सुब्हानो व तआला जे तरफ़ां मोमिन जे लाइ मौत अल्लाह जे तरफ़ां उन जे लाइ तोहफ़ो आहे। छो इन जे करे कि इहो मौत जे ज़रिए ई उहो रब सां मिलणु ऐं जन्नत में ऐं मौत जे ज़रिए ई रब सां वञी करे मुलाक़ात जो उनखे शर्फ़ हासिलु थींदो आहे। ऐं मौत जे ज़रिए उहो जन्नत में पहुचण जो जेका सो आहे ज़रियो मौत आहे। इन जे करे अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि मोमिन जे लाइ मौत तोहफ़ो आहे। अल्लाह सुब्हानो व तआला असांखे मौत जी ऐं अॻिले जहान जी तयारी करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं हमेशह मौत जी यादि असांजे अंदर में जेका सो आहे उन जी यादि खे ऐं उन खे विसारणु न घुरिजे। आख़िर दावाना